घोटकी में खबर ॾींदा हलो त FFC इंसामिया जो सारा जोगो कदम हालिया बरसातुनि बाद तबाह थियल घरनि जी तइमीरात जो सिलसिलो बदस्तूर जारी। हालिया बरसातुनि बाद डिस्ट्रिक्ट घोटकी जे हज़ारें खानदाननि खे रिलीफ फराहम करण बाद घोटकी ज़िले जे सनअती इदारे FFC इंसामिया पारां मुतासिरीन जे घरनि जी अदावत जो सिलसिलो बदस्तूर जारी आहे। गुज़िरियल ॾींहुं पिणु 2 दर्जन जे लॻभॻ घरनि जी अदावत मुकमिल थियण बाद FFC इंसामिया जे ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा, कर्नल शुजात मनास, कर्नल शकील चिट्ठा, PRO अमानुल्लाह शर ऐं अहमद अली सुमरो ते मुश्तमिल टीम FFC वेझो ॻोठ ॾिनू, माको ॻोठ, वंगो ॻोठ, मोहम्मद बख्श खोकर ॻोठ, हुसैन बख्श कोराई पहुची मुतासिरीन जे घरनि जूं चाबियूं हवाले कयूं। उन मौके ते इलाइक़े वासियुनि पारां FFC इंसामिया जे ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा ऐं संदसि टीम जो शानदार इस्तक़बाल करे मथनि गुलनि जी वर्खा करे सिंध जी सकाफ़त अजरक जा तोहफ़ा ॾिना ऐं मासूम ॿारनि ऐं इलाइक़े वासियुनि पारां FFC जिंदाबाद जा नारा हया विया। उन सिलसिले में मुतासिरीन जो मीडिया सां ॻाल्हाईंदे चवण हो त हू FFC इंसामिया जी इंसानियत दोस्त ऑफिसर ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा जा इंतहाई मशकूर आहिनि, जंहिं ग़रीबनि जे अमली मदद करे दिल ख़ुशि करे छॾी आहे, जंहिंजी जेतिरी तारीफ़ कजे सा घटि आहे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।